ब्रेकिंग न्यूज़ हम सां शेयर कंदासीं। सिंध जे सीनियर वज़ीर शहर इनाम अहमद पारां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे ख़राज तहसीन पेश कयो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी दुनिया में पाकिस्तान जो मौक़िफ़ बहादुरीअ सां पेश कयो। सीनियर वज़ीर चवे थो, अॼु भारत में सिर्फ़ हिकु नालो ज़ुबान ते आहे, उहो आहे बिलावल भुट्टो ज़रदारी जो। बिलावल भुट्टो ज़रदारी कश्मीर खां वठी फ़लस्तीन मसइले ताईं पाकिस्तान जो मौक़िफ़ बहितर अंदाज़ में पेश कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी साबित कयो आहे त उहो पाकिस्तान जो रोशन मुस्तक़बिल जी ज़मानत आहे। शहर इनाम अहमद चवे थो, बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत नज़रियो भुट्टोइज़म जो तसलसल आहे। अमा खे आगाह कंदासीं। सिंध जे सीनियर वज़ीर शहर इनाम अहमद पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे भेटा पेश कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी दुनिया में पाकिस्तान जो मौक़िफ़ बहादुरीअ सां पेश कयो। अॼु भारत में सिर्फ़ हिकु नालो ज़ुबान ते आहे, उहो आहे बिलावल भुट्टो ज़रदारी जो। शहर इनाम अहमद चवे थो, बिलावल भुट्टो ज़रदारी कश्मीर खां वठी फ़लस्तीन मसइले ताईं पाकिस्तान जो मौक़िफ़ बहितर अंदाज़ में पेश कयो। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ हम सां शेयर कंदासीं। सिंध जे सीनियर वज़ीर शहर इनाम अहमद पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे भेटा पेश कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी दुनिया में पाकिस्तान जो मौक़िफ़ बहादुरीअ सां पेश करे रहियो आहे। अॼु भारत में रुगो हिकु ई नालो ज़ुबान ते आहे, उहो आहे बिलावल भुट्टो ज़रदारी जो। शहर इनाम अहमद चवे थो, बिलावल भुट्टो ज़रदारी कश्मीर खां वेंदे फ़लस्तीन मसइले ताईं पाकिस्तान जो मौक़िफ़ बहितर अंदाज़ में पेश कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी साबित कयो त हू पाकिस्तान जे रोशन मुस्तक़बिल जी ज़मानत आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत ऐं नज़रियो भुट्टोइज़म जो तसलसल आहे।